होतार अॼु बुरी ख़बर ॿुधाइण आयो आहे। मूंखे ॾाढा ॾींहं थी विया हुआ जो अहिड़ी बुरी ख़बर कान ॿुधी अथमि। कननि में ई सूर पइजी वियो। होतार ज़िम्मेवारनि गुलारनि जा मामूली ॻाल्हि तो ॿ माण्हू मारे त लॻे थो को बि जहिड़ो थियण वारो आहे। कंदड़ वॾी ख़ुशी जी ख़बर ॿुधाए छॾी। कन ई ठरी पिया। जॾहिं क़ौमी जहिड़ो जन थींदो जॾहिं गुल वारा ज़िम्मेवारनि जा 4-5 माण्हू मारे अचनि। पर होतार ईअं कीअं थींदो? गुल वारा त रोज़ ॾाड़े में आहिनि। पर तो त न आहीं न रोज़ ॾाड़े में कमदार। छा मतिलबु होतार? अरे कमदार 20 साल मूंसां गॾु रहे पर मूंखे सम्झी न सघे। कमदार अॼु राति 4-5 माण्हू वठी ज़िम्मेवारनि जा 4-5 माण्हू मारे अचो। जीअं गुल वारा चवनि त ज़िम्मेवारनि पंहिंजो कलांद कयो आहे। हल होतार तुंहिंजे अकुलनि खे सलाम। के मुंहिंजे ई न अॼु तुंहिंजो रूप ॾिसी मूंखे शर्म थो अचे त मां तो जे इंसान जो पुटु आहियां। तूं कहिड़ो वॾेरो आहीं बाबा? वॾेरा त क़ौम ऐं राज जा हद ॾोखी हूंदा आहिनि। तूं चंद टुकड़नि ज़मीन जे टुकड़नि ख़ातिर क़ौम जो रत वहाइण ते वेठो आहीं। इंसाननि खे पाण में विड़हाए रत जी रांदि खेॾारे ज़मीन हासिल करण में तूं कहिड़ो वॾेरो आहीं बाबा? बंदि कर। काश जे तूं मुंहिंजो पुटु न हूंदी आहे। काश न हुजां बाबा तुंहिंजो मां पुटु। तुंहिंजो पुटु तॾहिं न मूंखे तकलीफ़ थी थिए। छा असरु थिए थो बाबा क़ौम खे पाण में विड़हाइण में ऐं क़ौमी जड़नि खे हथी वठाइण में? कहिड़े कम जी दौलत ऐं शोहरत आहे जेका इंसान ज़ात जी दुश्मन हुजे? मां हमेशह जे लाइ तुंहिंजी पूरी शोहरत ऐं दौलत ज़रूर वञाए थो बाबा। न खपे मूंखे अहिड़ी पूरी दौलत ऐं शोहरत। हे सभु कुझु कंहिंजे लाइ कयां पियो? कीअं तव्हां बचड़ा दुनिया जी हर ख़ुशी ॾिसी सघो। कहिड़े कम जी दौलत ऐं शोहरत बाबा जंहिंमें मज़लूम अबोझ माण्हुनि जो रत शामिल हुजे? कहिड़े कम जी आहे दौलत ऐं शोहरत जंहिंमें मुंहिंजे माउरनि ऐं भेनरुनि जूं रीहूं ऐं कीहूं सां गॾु पिटूं ऐं पाराता शामिल हुजनि? कहिड़े कम जी आहे दौलत? न खपे मूंखे बाबा अहिड़ी दौलत जंहिंमें मुंहिंजे भेण जो रत शामिल हुजे। मुझे माफ़ कर। वाकई में मां हिन दौलत जे नशे में अदो थी चुको आहियां जो मूंखे पंहिंजनि ऐं परावनि जी ख़बर ई न पई। अॼु मां उहो वाइदो थो कयां हर उन माण्हू सां जंग कंदुमि जेको समाज जे बुराइनि जो ज़िम्मेवार हूंदो। न कर पुटु मूंखे छॾे न वञ। वाकई मूंखे अहसासु थियो वाकई हिकु पीउ जे लाइ औलाद दौलत आहे। न खपनि इहे पन ऐं बंगला जेके इंसान ज़ात लाइ दुश्मन हुजनि। मूंखे माफ़ कर। मूंखे आई उमेद हुई बाबा दी तव्हां मां एतिरो नाफ़रमान न आहियां जो पंहिंजे पीउ जे अॻियां ऊची आवाज़ में ॻाल्हायां। वक़्त ई हालात मूंखे मजबूर कयो बाबा साईं।